असांजो महबूब दोस्त मिठी खां आयल दयाल सहराई सियासी कारकुन आवामी करी जो हमने गुज़ारिश आहे बेनती आहे त स्टेज ते अचे असांखे इनकलाबी गज़ल ॿुधाए। दोस्त खालसा इमदाद मिठी दोस्त जीएसएम तमाम घणियूं ॻाल्हियूं आहिनि दिलि चए थी उहे कजनि पर हिते असांजा सीनियर दोस्त उहे ॻाल्हाईंदा किताब जे हिसाब सां ऐं जेको दलत टर्मिनोलॉजी आहे उन हिसाब सां मूंखे गीत लाइ चयो वियो आहे। हालांकि आउं रियाज़त तमामु अॼुकल्ह घटि कंदो आहियां पोइ मां ॿुधायां थो हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़े मिंट जी आउं ज़रूरु कंदुसि। मूंखे उमेदु आहे त असांजा जेके दोस्त आहिनि उहे हिते ॻाल्हाईंदा पर जेका खालसा पहिरीं ॻाल्हि कई हिन में सॼो दर्द आहे। इहा ॻाल्हि सही आहे हिन सॼी असांजी जेका झूठनि पहिरीं बि असां कुझु ॿुधो हो जे बारे में तबसरा पढ़िया हुआ। हीउ किताबु जेको आहे साईं जो महाग सभु शयूं असां वटि जेके हिते माण्हू वेठा आहिनि उहे बि दर्द मां गुज़रनि था। इहा बि ॻाल्हि ठीकु आहे पर जेका खालसा जी ॻाल्हि कई तॾहिं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि चिटी थी बीठी मुंहिंजे साम्हूं उहा हीअ त हिते तबक़ाती मसइलो आहे ऐं जिन जेके शुरू खां पीड़ितंदड़ जेके ज़ातियूं हुयूं उन्हनि मां जिन बि ज़ातियुनि तइलीम ऐं सियासी धारा जो हिसो बणायो पंहिंजो पाण खे उहे हुन सिस्टम मां हुन अछूत वारे सिस्टम मां निकिरी अॻिते मेन स्ट्रीम में अची वियूं। इहा ॻाल्हि वॾो सबूत आहे त जेके ॿियूं ज़ातियूं आहिनि जिन जे बारे में चयो पियो वञे सिंध में अॼु बि दलत आहिनि उन्हनि तइलीम ऐं उन सियासी धारा में पंहिंजो पाण खे हिसो न बणायो तंहिंजे करे उहे पोइ ते रहिजी वियूं। इन्हनि शयुनि जो हल अॼु बि तइलीम ऐं पंहिंजो पाण खे पोइ ते धिकण जे बदिरां मेन स्ट्रीम में अची मेन कॉम्पिटिशन में आणियूं दुनिया जूं जदीद साइंसी सियासी नज़रियनि सां हथियारबंद थी ज़रहपोश थी इन समाज सां विड़पो तॾहिं इन्हनि मुख़्तलिफ़ असां जेके ठपा लॻल आहिनि उन्हनि मां असीं जान छॾाए सघंदासीं। उहे इक़बाल जा ॿ शेर यादि था अचनि। हिकिड़ो ख़ुदी को कर बुलंद इतना खुदी को कर बुलंद इतना के खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। जो अमल से जिंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी अमल से जिंदगी उन इल्म से बनती है उन जवाब यूं तो जाती लगी पई है। इकबाल ज़बरदस्त गाल कही है अमल से जिंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी ये खाके अपनी फितरत के न नूरी है न ये ॻाल्हियूं असांखे पस मंज़र में ॾिसणु खपनि। हिकिड़ो नज़म आहे असांजे दोस्त जो जेके माण्हू इन ख़्याल जा आहिनि त असीं इन्हनि सां ज़ुल्म कंदा रहंदासीं ऐं इहे माण्हू पंहिंजे हिसाब सां पेटजंदा रहंदा उन्हनि माण्हुनि सां मुखातिब वीर सनारी सर जो हिकिड़ो नज़म में ॿुधाए क़यामतनि जी घड़ी बि वेझी अवाल आयो अज़ाब वेझो क़यामतनि जी घड़ी बि वेझी चओ अभी था अज संबारा जो दुनिया में को बि नाहे चओ अभी था दोस्त दारा जो दुनिया में को बि नाहे चओ अभी था चीन वारो किताब राणो बेगाद थियो चओ अभी था ची कवेरा भी कोई गुज़रियल काल थियो ॿुधो नथा जा काल दाढ़ी फरात जी अजनबी करे थी कोहिनू खां कंधार ताईं शुरू थियल नई सदी करे थी परे न आहे सबक परो को सफ़ा साॻियो निसाब वेझो क़यामतनि जी घड़ी अवाल आयो अज़ाब वेझो क़यामतनि जी घड़ी वेझी जॾहिं हू सुरंदो सदा बणियो ऐं संदुसि चपनि ते सवाल आयो दया बणिजी सिर ॾियण जो तॾहिं न कंहिंखे बि ख़्याल आयो तॾहिं बि आखियो ईअं हो चाढ़ण ही जंग विढ़ंदो सा जंग
हुन चयो हो पाक फुतनी हुन लिखियो हो सुबुह थींदो सख नहीं साचन अखन जे यादो करे वठो सो किताब वेझो अवान आयो अज़ाब वेझो क़यामतन जी घड़ी वेझी असां जूं वाणियूं पढ़ण जी फुर्सत अव्हां खे नाहे असांजे रत सां लिखियल कहाणियूं पढ़ण जी फुर्सत अव्हां खे नाहे अव्हां जे खंजर जी नोक सां जा लिखियल असांजी कहाणी आहे असांजा फाज़िल नवाज़ आशिक़ अची पढ़ो सरफरोशी छाहे अव्हां जे मन ते मेरा ॾाढो अव्हां जो सीनो शफ़ाफ़ नाहे परे जा मंज़र पढ़ण में धुंधला अव्हां जी ऐनक बि साफ़ नाहे मक़सद भितन के घर में अची पढ़ो कुछ जनाब वेझो क़यामतन जी घड़ी वेझी अवान आयो अज़ाब वेझो क़यामतन जी घड़ी वेझी। ऐं मुंहिंजो उस्ताद अली साहब चवंदो आहे हुन चयो आहे हिकिड़ी वीडियो क्लिप वायरल थी मिली पहिरीं उन हुन चयो आहे त हिन धरती ते सभु पाण बराबरि पिया आहियूं कंध खणी हलण जे लाइ कंहिं वॾेरे जे अॻियां उनजो टाउट बणजण जी का ज़रूरत न आहे इहो असांजो हक़ आहे इहो असांजो ख़ुशि रहंदो असांजो बुनियादी हक़ आहे अव्हां जी ओपर अव्हां जी सोबर असांजी बुख खां भदी न आहे गिरह जा गोला कॾहिं बि बणिजी असां का झोली झदी न आहे अना खे जेको फना करे थो अघाए साम्राज उन्हई जी अर्ज़ी हींअर जुतियूं घसायो ऐं रोज़ गीसियूं करियो था साहिब अव्हां जी मर्ज़ी असीं गुलामी खे कार सम्झूं इहो असांजे ज़मीर में आहे ऐं बुतनि जे अॻियां झुकण जा ॾीनूं इहो न सिंध जे ख़मीर में इहो न सिंध जे ख़मीर में असीं जे आहियूं ख़ुदि के वेझा उन्हई के आहे ख़ुदा बि वेझो घड़ी बि वेझी अवान आयो अज़ाब वेझो क़यामतन जी घड़ी बि वेझी। आख़िरी मिसरो आहे ऐं कम जो मिसरो आहे कहिड़ा बि माण्हू खणी अचनि इहे कोर्टियूं इल्म ऐं शऊर वारो नौजवान अॼु जो उन्हनि कोर्टियुनि में मज़हबी कोर्टियुनि में फासजण वारो न आहे ऐं सभिनी वॾेरनि जागीरदारनि ऐं सरदारनि जे लाइ हीअ धरती हाणे दलदल थी वई आहे वतन जे कोई वजूद में ॼण समुंड जो तूफ़ान छुली रहियो आहे ॿुॾण ते आहिनि अव्हां जा ॿेड़ा अव्हां जो साहिल लुॾी रहियो आहे ताक़तनि जे कंधनि कुमेतनि मथां सवारी बस देर नाहे लवां में आहिनि हथ अव्हां जा रकाब में यर पेर नाहे अव्हां जूं अखियूं अगन में आहिनि ॾिसो हू माण्हू लखनि में आहिनि हिसाब चुकतू करे वठण लाइ अव्हां सारा पतन में आहिनि ही रात कारी लड़े थी हाणे अचे तो यो में हिसाब